अस्सलामु अलैकुम भाइरो। जीअं त अॼु असां सिखंदासीं ज़मीर इस्तफ़ाम छा आहे। ज़मीर इस्तफ़ाम छा आहे त अॻु में असां वीडियोनि में असां ज़मीर ख़ालिस, ज़मीर मौसूल ऐं उन्हनि खे मिसालनि सां सम्झी आया आहियूं, उनखे उनजे एग्ज़ाम्पलनि सां सम्झी आया आहियूं। त अॼु असां पढ़ंदासीं ज़मीर इस्तफ़ाम छा आहे। इस्तफ़ाम लफ़्ज़ जी माना आहे पुछणु या पुछा करणु। इस्तफ़ाम लफ़्ज़ जी माना आहे पुछणु या पुछा करणु। त हाणे असां इस्तफ़ाम लफ़्ज़ जी माना पढ़ियासीं, हाणे उनजी डेफिनेशन पढ़ंदासीं। त अहिड़ा ज़मीर जेके सवाल पुछण जे कमु अचनि तंहिंखे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके सवाल पुछण जे कमु अचनि तंहिंखे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। यानी उहे ज़मीर जेके असांखे सवाल पुछण जे कमु अचनि या उनखां का शइ पुछण जे कमु अचनि त उनखे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। मिसाल छा, छो, कंहिं, केरु, किथे, कॾहिं, कंहिंखे, कीअं, इहे छा आहिनि ज़मीर इस्तफ़ाम आहिनि। हाणे ज़मीर इस्तफ़ाम खे असां सही सम्झण जे लाइ जेके सो जुमिला ऐं उनजा मिसाल सिखंदासीं। त जुमिला ऐं मिसाल कहिड़ा आहिनि। तव्हां किथे जा आहियो। हाणे तव्हां किथे जा आहियो, हाणे किथे छा आहे, इहो ज़मीर इस्तफ़ाम आहे। यानी हू तव्हांखे सवाल में पुछे पियो तव्हां किथे, यानी तव्हां का जॻह पुछे पियो, यानी का शइ पुछे पियो तव्हां किथे जा आहियो, त इहो छा आहे, किथे छा आहे, ज़मीर इस्तफ़ाम आहे। उन खां पोइ अहमद छा थो करे। हाणे अहमद छा थो करे, हाणे छा जो आहे माना ख़बर कोन्हे अहमद छा पियो करे, त छा जेको आहे इहो छा आहे, ज़मीर इस्तफ़ाम आहे। यानी अहमद छा थो करे, इहो ज़मीर इस्तफ़ाम आहे। त अहिड़ा जेके असां वटि ॿिया बि जेके ज़मीर आहिनि जेके असां ॿुॾल शख़्स खे ऊंधो करे छो लेटाइबो आहे। ॿुॾल शख़्स खे ऊंधो करे छो लेटाइबो आहे, यानी छो मक़सदु पुछे पियो त उनखे छो लेटाइबो आहे, त इहो छो जेको आहे इहो छा आहे, ज़मीर इस्तफ़ाम आहे। अॻियां असां इनखे ॿियनि तरीक़नि सां सिखंदासीं। तव्हां मश्क हल करे कमेंट्स में ॿुधाइजो। तव्हां मश्क हल करे कमेंट्स में ॿुधाइजो। लाज़मी तव्हांखे ख़बर पए तव्हांखे सम्झ में आयो या न आयो। सिंध जो लोक नाच कहिड़ो आहे, त हिन में ज़मीर इस्तफ़ाम छा आहे ऐं असांखे पंहिंजे मुल्क जी तरक़ी लाइ छा करणु घुरिजे। त हिन में जेको सो ज़मीर इस्तफ़ाम छा आहे, कहिड़ो आहे, उहो तव्हां कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। ऐं नंबर 3 जेको आहे उनमें पाकिस्तान में केतिरा सूबा आहिनि। पाकिस्तान में केतिरा सूबा आहिनि, त इन में ज़मीर इस्तफ़ाम छा आहे। तव्हां कॾहिं ॼावा, तव्हां कॾहिं ॼावा, त हिन में ज़मीर इस्तफ़ाम छा आहे। त उमेद तव्हांखे जेको सो हिन सॼी वीडियो मां तव्हांखे ज़मीर इस्तफ़ाम जे बारे में नॉलेज अची वई हूंदी, तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो, तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। त असां नेक्स्ट वीडियो में ज़मीर जे जेको सो ॿियनि क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं, सिखंदासीं। त अॼु जी हिन वीडियो में ख़तमु थी, नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।